वालिदिन खे गुज़ारिश आहे त जीअं आउं सनाउल आहे शहीद एजुकेशन फाउंडेशन स्कूल पार्टनर मैसेज थो कयां त पंहिंजा स्कूल में ॿार दाख़िल करायो। असां तव्हां 24 कलाक गॾु आहियूं ऐं असां स्कूल में मौजूदु आहियूं। हर तव्हां करण लाइ तयारु आहियूं। फ्री तालीम आहे, क्वालिटी एजुकेशन आहे ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां असां तव्हांखे किताब ॾींदासीं ऐं बहितरीनु ॾिसो माहौल बि पियो आहे। बराए महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारियो। तालीम सां ई असांजी तरक़ी थींदी, तालीम सां सिंध तरक़ी थींदी, तालीम सां ई शऊर ईंदो, तालीम सां ई अॻिते वधंदासीं। अॻिते असांजो पाकिस्तान मुल्क पोइते आहे। तंहिंजे करे बराए महिरबानी करे वालिदिन खे गुज़ारिश आहे माल सां पंहिंजा ॿार न मोकिलियो, स्कूल मोकिलियो। बिस्मिल्लाह मॉडल पब्लिक स्कूल तव्हांजे तालका नारे में आहे। जीअं त सभिनी खे रिक्वेस्ट आहे पंहिंजा ॿार दाख़िल करायो, स्कूल मोकिलियो। बहितरीनु उस्ताद ऐं बहितरीनु कोर्स आहे असांजो STP प्रोवाइड कंदासीं। बराए महिरबानी करे पंहिंजा ॿार स्कूल मोकिलियो।